ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। अध्याय 3 में असां 5 श्लोक कयासीं। हाणे अॼु 6 खां पोइ हाणे 5 श्लोक में भगवान ॿुधायो त कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृति चई गुणैः। जेके प्रकृतिअ जा 3 गुण आहिनि सत्व रजस तमस, इहे तोखे फोर्स कंदे त तोखे पंहिंजो कर्म करणो ई पवंदो। कुछ न कुछ त कर्म करणो ई पवंदो। बग़ैर कर्म खां कोई बि न रही सघंदो। हाणे ही 3 गुण जेके आहिनि सत्व रजस तमस, इहे असां मां हिक हिक जा गुण आहिनि। ही जेको असांजो शरीर आहे इन में तम वधीक हूंदो आहे। शरीर हमेशह चवंदो भई वेही रहो, छाजे लाइ थो वञे, आराम कयूं, पर मन पियो डोड़ींदो। मन चवंदो न हलो शॉपिंग ते हलो, हलो मूवीअ ते हलो, हलो घुमण हलो। मन पियो डोड़ाईंदो ऐं बुद्धि इन्हनि मां भेद कंदी त न हाणे ही टाइम सत्संग जो आहे, सत्संग था ॿुधूं। त इहे 3 ॻाल्हियूं हिक टाइम ते ई कमु कंदियूं आहिनि। ईअं न आहे त शरीर हिकु दफ़ो कमु कंदो, मन ॿियो दफ़ो कमु कंदो, बुद्धि टियों दफ़ो, ईअं न आहे। 3 पाण में ॻंढियल आहिनि ऐं इन 3 खे ॻंढाए करे जेका शक्ति मिलंदी आहे उहा असांजे आत्मा मां मिलंदी आहे। त असांजी आत्मा परमात्मा सां जुड़ियल आहे। जेका कॉस्मिक एनर्जी आहे उहा ई असां मां प्रकट थी थिए। पर पृथ्वी तत्व वधीक आहे शरीर में, त इन करे पृथ्वी तव्हां ॾिसंदव त तमसिक हूंदी आहे। त जॾहिं पृथ्वी तत्व वधी वेंदो आहे त इंसान में तमस पैदा थींदो आहे। जॾहिं वायु तत्व वधी वेंदो आहे, हेॾऊं भॼ होॾे, होॾऊं भॼ होॾे, मन तयारु थी पवंदो आहे। त इन करे 3 खे असांखे अहिड़े कम ते लॻाइणो आहे भई 3 में उन्नति थिए। त इन करे शरीर वास्ते कर्म योग, मन वास्ते बुद्धि भक्ति योग ऐं बुद्धीअ वास्ते ज्ञान योग। ऐं इहे 3 योग भगवत गीता में ॾाढा सिस्टमैटिकली ॾिना विया आहिनि। वधीक एम्फेसिस जेको आहे उहो ज्ञान योग ते आहे। भई तव्हां बुद्धीअ जो सुधारो कयो, छाकाणि जॾहिं बुद्धि कमु कंदी त मन पंहिंजो पाण शांत करे सघंदी, इंद्रियनि ते काबू रखी सघंदी। पर पहिरियां 6 चैप्टर कर्म योग ते डेडिकेटेड आहिनि, पोइ तंहिंखां पोइ 6 चैप्टर्स अध्याय जेके आहिनि भक्ति योग ते आहिनि ऐं लास्ट वारा जेके आहिनि उहे ज्ञान योग ते आहिनि। त इहे 3 योग असांखे गॾु करणा आहिनि। के चवंदा आहिनि असां त भक्ति मार्गी आहियूं, असां ख़ाली भॼन कंदासीं, असांखे ज्ञान न खपे। ज्ञान वारनि खे घमंड हूंदो आहे भई असां वटि ज्ञान आहे, असां छो वञी भॼन ॻायूं, ही त वेस्ट ऑफ टाइम आहे। ऐं कर्मी पंहिंजे कर्म में एतिरो मशगूल हूंदा आहिनि उन्हनि खे सोचण लाइ टाइम ई न मिलंदो। पर ईअं न आहे, हे 3 मिलाए करे असांजी पर्सनैलिटी ठही आहे। We are together a combination of body, mind and intellect. त जीव जेको आहे उनखे टोटल उन्नति करणी आहे। तव्हां ख़ाली शरीर ठाहींदव, शरीर मुंहिंजो निरोगी आहे, मां पंहिंजी काया ॾेखारे सघूं था, उन ते मां पैसो बि कमाए सघंदुसि, पर मुंहिंजो मन शांत न आहे त मुंहिंजो शरीर केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, उहो मुंहिंजे कम में कोन ईंदो। त शरीर निरोगी खपे, मन शांत ऐं पवित्र खपे ऐं बुद्धि तलक खपे, अलर्ट खपे। उन टाइम ते असांखे करेक्ट डिसीजन खणणी आहे।
असां चवंदा आहियूं अरे मां ग़लती कई माना असांखे हाणे ख़बर आहे, असांजी बुद्धि हाणे कम थी करे त भई हीउ ग़लति हुयो, पर उन टाइम ते बुद्धि असांखे साथ न ॾिनो, छाकाणि असां हुनजो विकास कोन कयो आहे। त ही टई गुण असांखे विकसित करणा आहिनि, टई इक्विपमेंट असांखे विकसित करणा आहिनि, ऐं इन्हनि टिनिनि जे लाइ टे योग ॿुधाया आहिनि। हाणे असांखे कृष्ण भगवान ॿुधाए थो त भई कर्म योग कीअं थींदो आहे, छा थींदो आहे। त पहिरियों जेको ही टियों अध्याय जो पहिरियों पोर्शन आहे, उन में पहिरियों त चए थो उथ, वेही न रहो, वेही रहंदे त तुंहिंजा हॾ ॿुॾ जमा थी वेंदा, कम न कंदा, पोइ तूं जवानीअ में ई ॿुढो थी वेंदे। पहिरियों उथ, कम कर, कम छो कर। हाणे इन जो एनालिसिस कृष्ण भगवान असांखे ॿुधाईंदो। त हाणे 5 श्लोक असां पूरा कयासीं, 6 श्लोक ते शुरूआत था कयूं। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढ़ात्मा मिथ्याचार स उच्यते। कर्म जो करे की न, पर मन जे विषयनि पुठियां पियो थो काहे, उहो मूर्ख इंसान, दंभी, कूड़ो, पाखंडी आहे। हाणे हिकदम अटैक तो करे कृष्ण भगवान, तो भाई दंभी केरु आहे, पाखंडी केरु आहे, मिथ्याचारी केरु आहे, ऐं जेको मिथ्याचारी आहे उहो महामूर्ख आहे, विमूढ़ आत्मा। त केरु आहे अहिड़ो पंहिंजे कर्मेंद्रियनि खे त संयम कयो अथई, ॾिसण में त ॾाढो सुठो थो लॻे, पर मन में जेके वीचार अथसि उहे उनखे भटकाइनि था। सही साधना उहा आहे तव्हांजो शरीर काथे बि हुजे, पर मन परमात्मा में लॻी वञे या पंहिंजी विकास में कमु करे, पॉजिटिव थॉट्स मन में अचनि, त पोइ उहो मिथ्याचारी कोन्हे, उहो सही इंसान आहे। जीअं अर्जुन हुयो, अर्जुन जो मतिलबु जेको सही सरल मार्ग ते हले, जंहिंमें जून कोन्हे, हुन में मिथ्याचार कोन्हे। पर हिन वक़्तु अर्जुन जी कंडीशन ख़राब आहे, छाकाणि अर्जुन खे इच्छाऊं आहिनि, हुनजो मन हुनखे वेहण नथो ॾे। 12 साल 13 साल हिन तपस्या कई आहे त मां कौरवनि खे हिकु लेसन ॾींदुसि, मां कौरवनि खे मारे छॾींदुसि, मूंखे विजय श्री प्राप्त करणी आहे, मूंखे अधर्म खे मिटाइणो आहे। हेॾियूं इच्छाऊं खणी करे अर्जुन युद्ध भूमिअ ते आयो आहे, ऐं हाणे छा थो चए, मूंखे त ज्ञान खपे। चई कृष्ण भगवान तूं त ज्ञान जी वॾी महिमा थो ॻाए, त मां पोइ ही घोर कर्म छो कयां, मां ही मारियां, ही त ख़राब कम आहे, पंहिंजे गुरुअ खे मारियां, पंहिंजे पितामह खे मारियां, पंहिंजे ॿारनि त मूंखे तूं हत्या करण थो चए। पर प्रयोजन हत्या जो कोन्हे। जॾहिं असां युद्ध में वेंदा आहियूं त असां कंहिंजी हत्या करण न वेंदा आहियूं, असां पाण खे सुधारण लाइ वेंदा आहियूं, ही संसार खे सुधारण लाइ वेंदा आहियूं। हिन में जेके बैड एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे एलिमिनेट करणो आहे, असां में जेके ग़लति वीचार था अचनि उन्हनि जो ख़ात्मो करणो आहे। वीचार हूंदा इन करे त युद्ध थींदो आहे, वीचार ई ग़लति ऐं सही वीचारनि जो युद्ध हूंदो आहे। अगर ग़लति वीचार ही न हुजनि, सिर्फ़ सही वीचार हुजनि त युद्ध कोन थींदो। पर हिते अर्जुन मन में वीचार कुछ अथसि ऐं कम कुछ अलॻि थो करे, त इनखे चइबो आहे मिथ्याचारी। केतिरा ई माण्हू सत्संग में वेंदा आहिनि, पर उन्हनि जो मन पियो ॿिए हंधि भटकंदो आहे। हाणे असांखे सत्संग ते वञिणो आहे, शाम जो सत्संग आहे 7 बजे, असां तयारी था कयूं, ओतिरे में हिकु फोन अची वियो दोस्त जो, अरे पार्टी आहे घर में अच। पोइ असां छा करे सघंदा, न मुंहिंजो सत्संग आहे, मां सत्संग ते वेंदुसि, मां सत्संग ते वेंदुसि, पर मुंहिंजा वीचार पार्टीअ में, त मां थी वियुसि मिथ्याचारी। इहो ढोंग आहे, मुंहिंजो मन उते लॻल आहे, सत्संग मां मूंखे फ़ाइदो कोन थींदो। पर
कॾहिं मां ईअं बि सोचींदुसि भई ठीकु आहे, काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, मां पंहिंजे इंद्रियनि ते काबू कयो आहे, वञा थो मां पार्टीअ ते, सत्संग में मुंहिंजो ध्यानु हूंदो, मां सुभाणे पंहिंजे दोस्त खां इंफॉर्मेशन वठंदुसि ऐं सत्संग मां पूरो कंदुसि पंहिंजो। त पोइ हू पार्टी त पंहिंजे इंद्रियनि खे बि सुख पहुचाईंदो, पंहिंजे मन खे बि शांति कंदो। हुनखे डबल फ़ाइदो आहे, छाकाणि ध्यानु सत्संग में अथसि, पाण शरीर पार्टीअ में अथसि। पर जेको मिथ्याचारी आहे उनजो डबल नुक़सानु आहे। पहिरियों त पार्टी मिस कयईं, माना पंहिंजे इंद्रियनि खे सजा ॾिनई, ऐं ॿियो सत्संग जो उनखे लाभ न मिलंदो, हानि थींदसि। त इहो पाप कर्म आहे। तव्हांजो शरीर हिकु तरफ़, मन ॿियो तरफ़। ॿारनि खे पढ़ाई करणी आहे, सॼो ध्यानु टीवीअ में आहे, त पढ़ाई कोन थी सघंदी, भले तव्हांजे साम्हूं किताब हूंदो, पर इहो मिथ्याचार आहे। पोइ अॼुकल्ह मोबाइल खणी वेहंदा आहिनि, लैपटॉप खणी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि न न न असांखे ॾाढो कमु आहे, ऐं छा कंदा आहिनि कमु, चैटिंग कंदा आहिनि। तव्हां सिधो सओं चैटिंग कयो, सिधो सओं किताब रखी टीवी ॾिसो, पोइ उहो मिथ्याचार न आहे। तव्हां घटि में घटि पंहिंजी आत्मा सां ईमानदार आहियो। हिकु गांव में हिकु वेश्या रहंदी हुई, बरोबर उनजे साम्हूं हिकु साधू रहंदो हुयो। साधू पियो निहारींदो, हिनखे कोसींदो हुयो, अरे कहिड़ा कहिड़ा माण्हू था अचनिसि, कहिड़ी जॻह ते मां अची फाथो आहियां, ही पाप कर्म थी करे। सॼो वक़्तु इहो ई पोइ सत्संग ते वेंदो, पासे में मंदर में सत्संग कंदो, पर मन में वीचार उहे ई हूंदा हुयसि। ऐं हीअ माई ॾिसंदी हुई साधू केॾो सुठो थो कमु करे, समाज जे भलाईअ जे लाइ पंहिंजो वक़्तु थो ॾे, काश मां बि सत्संग में वञा, काश मां बि साधू बणिजी वञा, इहे वीचार कंदी हुई। पोइ धीरे धीरे वक़्तु गुज़री वियो, ॿई धरतीअ ते मरी विया। पोइ यमराज उन्हनि खे वठी वियो, चित्रगुप्त खे पुछईं मां हिननि जो छा कयां। चित्रगुप्त ॾिठई, हीअ केरु आहे, हीअ वेश्या आहे न, हिन गांव वारी, हिनखे स्वर्ग में मोकिलियसि। ऐं हीअ केरु आहे, हीअ साधू आहे, हुन गांव वारो, हुन ई गांव वारो, हिनखे नरक में मोकिलियसि। उहो साधू हिकदमि अड़ी वेठो, भई ईअं कीअं, हिन पापण खे तूं स्वर्ग थो ॾे, ऐं मां साधू सॼी जिंदगी ब्रह्मचारी रहियुसि, मूंखे तूं नर्क थो ॾे। चई असां ॿुधाईंदा न आहियूं एनालिसिस करे, जेका आहे तुंहिंजे विधीअ में तो लिखी आयो आहे, तोखे नर्क मिलंदे। छो, पर ठीकु आहे, तोखे ॿुधायां थो। चई तो सॼो वक़्तु जेके तो वीचार कया उहे वेश्या जा हुया, ऐं हिन जेके वीचार कया उहे साधुअ जा हुया। त तव्हांजो शरीर कहिड़े हंधि आहे, इहा काई वॾी ॻाल्हि न आहे, तव्हांजो मन कहिड़े हंधि आहे। तव्हांजे हिकु वीचार बि ईंदो त चित्रगुप्त उनजो लिखी रखंदो आहे हिसाब। तव्हां अॼु वीचार कयो ऐं हिकु त ग़लति वीचार कयो मां खाली, पर इन जो बि हिसाब थींदो, कॾहिं थींदो ख़बर न आहे। कर्म असांजे हथ में आहे, कर्मण्येव अधिकार अस्ते मां फलेषु कदाचन, फल ते असांजो अधिकार न आहे, उहो दैट इज हिज प्रियोरिटी। हू कॾहिं फल ॾींदो, कहिड़े नमूने सां फल ॾींदो, उहो उनजे हथ में आहे, पर कर्म असांजे हथ में आहे। त असांजी सोच ही असांजो कर्म आहे। पॉजिटिव थॉट्स कि न नेगेटिव थॉट्स, दैट चॉइस इज अवर्स। उन ते असांजो पूरो अधिकार आहे। असां पार्टीअ में वञी सघूं था, असां सत्संग में वञी सघूं था, असां ॿिन्हिनि जॻह ते वञी सघूं था, उहो चॉइस असांखे ॾिनो अथई, उहो पंहिंजे हथ में न रखियो अथई, पर फल पंहिंजे हथ में रखियो अथई। कंहिंखे स्वर्ग मिलंदो, कंहिंखे नर्क मिलंदो, उहो हिसाब उहो कंदो, असां हिसाब न करे सघंदासीं, असांखे यादि बि न पवंदी। त चए तो अर्जुन, तूं सॼी उमिरि 13 साल इहो ई स्टडी कयो आहे त भई मां युद्ध में तूं केतिरियूं कलाऊं सिखियूं आहिनि, तूं केतिरियूं विद्याऊं प्राप्त करे सघी आहिनि, तूं इंद्र वटि वए,
पंहिंजा अस्त्र शस्त्र वठी आयो, तूं शिव भॻवान जी आराधना कई, उन्हनि खां तो अस्त्र शस्त्र घुरिया, छाजे वास्ते? माना तुंहिंजे मन ते इहो बोझ आहे, इच्छाऊं माना बोझ आहे, तुंहिंजो मन हिते आहे ऐं तूं हाणे चए थो न मां वेंदुसि ऐं ज्ञान वठंदुसि, त इहो मिथ्याचार आहे, इहो मिथ्याचार तूं छॾे ॾे, इहो ढोंग आहे। तूं पंहिंजे पाण खे तो फसाए, तूं पंहिंजे आत्मा सां तो कूड़ ॻाल्हाए, हिन में वॾो पाप आहे। इंसान सिधो सो चए मां सत्संग न कंदुसि, या ईमानदारी सां करे, जेको भी कमु करे पंहिंजी आत्मा सां पूरी पूरी ईमानदारी, पोइ उनखे जेको फल मिलंदो उहो फल सुठो ई हूंदो। पोइ जॾहिं फल मिलंदो उन टाइम ते असां वापसि न अची सघंदासीं, अरे रे मूंसां ग़लती थी वई, मां वञी करेक्ट थो कयां, हाणे न, हाणे तोखे फल भोगणो ई आहे। त इन करे इच्छा जॾहिं थिए उनखे ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु त हाणे 10 इच्छाऊं आहिनि, तव्हां सत्संग में न वेही सघंदो, तंहिंखां थोरियूं इच्छाऊं पूरी करे अचो, पंहिंजो बर्डन घटि कयो, पोइ तव्हां ध्यानु ॾेई सघंदो, पोइ विद्या प्राप्त थींदी। थोरी विद्या वरिती, वरी थोरा वञी करे इच्छाऊं पूरी कयूं, पर जॾहिं असां इच्छा पूरी कयूं था त ॿी इच्छा न जागे। तव्हां पार्टीअ में वियो, हुनजे घर में खाधो वाकई में ॾाढो सुठो हुयो, पोइ तव्हां हुनखे आशीर्वाद ॾींदो, भॻवान करे तूं हर हफ़्ते पार्टी कर ऐं मूंखे बि घुराए, माना तव्हांजी इच्छा वधी वई, तव्हां हिकु इच्छा घटि कई पर वरी इच्छा खणी आयो, त घटि न थी इच्छा, तव्हां हुनखे इहा आशीर्वाद ॾियो में तोखे बरकत मिलंदी रहे, बसि मूंखे अचण जी ज़रूरत न आहे, मां तोखे सत्संग में बि वठी हलंदुसि, पोइ तव्हांजी इच्छा न वधंदी। ईअं बैलेंस करणो आहे, ॿई ॻाल्हियूं अधु 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 थोरो थोरो हिकु हिकु स्टेप करे पोइ मथे वञणो आहे। हिकदमि सां ज्ञान कंहिंखे बि न मिली सघंदो आहे, इम्पॉसिबल। ऐं इंसान ईअं ठहियल आहे, मन हुनजो ईअं ठहियल आहे, हिकु इच्छा पूरी कंदो उते ई 2 इच्छाऊं तयारु कंदो। इट इज़ लाइक फायर, तव्हां हुन में केतिरो बि फ्यूल विझो, उहो कंज़्यूम कंदो ऐं चवंदो अञा ॾे। ईअं असांजो मन आहे, असांजो मन आहे, सभिनी जो मन ईअं ई हूंदो आहे, ईअं न आहे त साधु पुरुष जो मन ईअं न हूंदो आहे, उनजो बि मन ईअं ई हूंदो आहे, पर हू हुनजी बुद्धि जेका हूंदी आहे उहा मथे हूंदी आहे, उहा मन खे काबू करे, जीअं ॿार खे संभालबो आहे तीअं मन खे संभालींदी आहे। किथे चवंदसि हा वञ इच्छाऊं पूरियूं कर, कॾहिं चवंदसि न हे डेंजर आहे, हाणे कोरोना तो हले, पार्टीअ में न आहे वञणो, बुद्धि कमु कंदी। मन त चवंदो कोरोना को छा, कोरोना मूंखे वञणो आहे, मां वेंदुसि, मन ईअं चवंदो। त बुद्धीअ जी ॿुधंदव त मिथ्याचार पंहिंजो पाण घटिजी वेंदो। इन करे जेके व्यायाम करणा आहिनि पहिरियों बुद्धीअ जा करणा आहिनि, पोइ मन जा, पोइ शरीर जा। यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। पर पंहिंजे मन सां इंद्रियूं जो वस में रखे, उत्तम सोई इंसान कर्म योगी सिखे। उत्तम इंसान हू एक्सेल्स, केर सक्सेसफुल थींदो हिन संसार में। अर्जुन तूं सक्सेस थी सघंदे, पर हाणे तोखे छा आहे करणो, पंहिंजे इंद्रियनि ते काबू करणो आहे। इंद्रियनि जो बॉस जेको आहे उहो मन आहे, इन करे हुनखे इंद्र बि चवंदा आहिनि, इंद्रियनि जो राजा इंद्र। इंद्र जे माध्यम सां इंद्रियनि ते काबू करे सघिबो आहे। ऐं इंद्रिय काबूअ में आहिनि, मन बि काबूअ में आहे। जॾहिं मन काबूअ में हूंदो तॾहिं उहो इंद्रियनि खे काबू करे सघंदो। ऐं पोइ भले तूं संसार में तोखे जेको कमु करणो थी कर, तूं भले सिनेमा ते वञ, तूं भले पार्टीअ में वञ, पर इंद्रिय यदि काबूअ में आहिनि त न आहिनि त पोइ तोखे इहे इंद्रिय
इहो ई मन हेठि खणी ईंदो, गप में फासाईंदुसि, बंधन में विझंदुसि। उनखे चवंदा आहिनि आसक्ति, अटैचमेंट। तोखे डिटैच थी रहणो आहे, संग नाहे करणो इन्हनि सां। इंद्रियनि जा जेके विषय आहिनि इनखे भोग, पर इन सां सक्ति न कर, इन सां संग न कर। भोग अलॻि आहे, सक्ति अलॻि आहे। भोग माना असांखे ज़रूरत नाहे, मिलियो प्रसाद मिलियो। इन करे खाधो बि खाईंदा आहिनि न, पहिरियों प्रेयर कंदा आहिनि, प्रभु थैंक यू, ही तुंहिंजो प्रसाद आहे। ईअं न चवंदा आहिनि मां कमाए आयुसि, मां पंहिंजो थो खावां। इहो भोग थी वियो। ऐं जॾहिं असां अर्पण कंदा आहियूं उहो ई खाधो प्रभु खे, पोइ ईअं सोचींदा आहियूं त प्रभु असांखे प्रसाद ॾिनो आहे, पोइ हिनखे चवंदा आहिनि असंग। संग नाहे, असां खाधे सां संग नाहे। पोइ तव्हां भोग वठंदव, पोइ लूणु घटि आहे तॾहिं बि शांत करे खाई वेंदव। खाधे में काई ॿी काई घटिताई आहे तॾहिं बि तव्हां शांत में खाई वेंदव। मन काबूअ में आहे, इंद्रिय काबूअ में। इंद्रिय थोरी त चए मूंखे मिठो खपे, मूंखे खटो खपे, मूंखे खारो खपे। इंद्रिय काबूअ में आहिनि ऐं तव्हां प्रसाद था ग्रहण कयो। ऐं तव्हांखे सुठो खाधो मिले, 5 स्टार में तव्हांखे कोई घुराए भई अच पार्टीअ में, उते बि इहो ई। तव्हां ॿाहिरि निकिरंदव, ॻाल्हि ख़तम। न त माण्हू हिकु दफ़ो वेंदा आहिनि, 10 दफ़ा त ॿुधाईंदा आहिनि असां 5 स्टार में वियासीं, पोइ ही खाधो खाधोसीं, इटालियन बि खाधो, मैक्सिकन बि खाधो। तंहिंजो माना तव्हांजो संग थी वियो, ॻाल्हि तव्हांखे वणी, संग थी वियो। संग थी वियो त तव्हां बंधन में फासी पियो। बंधन में फासी पियो माना वरी उते तव्हांखे वञणो आहे। इच्छाऊं पैदा थी वियूं त इच्छाऊं पूरी करणी पवंदियूं, न त इच्छाउनि जो बोझ खणी तव्हांखे घुमणो पवंदो। बोझ लाहे छॾियो। इच्छाऊं ज्ञान सां घटि थींदियूं, इन करे ज्ञान वठो। तव्हां नथा वठी सघो ज्ञान त वञी इच्छा पूरी करे अचो, पर ॿी इच्छा न थिए। वञो खाधो खाई अचो, मस्तु एंजॉय कयो उते पार्टीअ में, पर उहो वीचार वापसि न। कृष्ण भॻवान जे हथ में हिकु काठी आहे, गायूं वठी वेंदो आहे चरण वास्ते, ऐं ॿियो हथु जेको अथसि हिनखे ज्ञान मुद्रा चवंदा आहिनि। त ही ॿ चॉइस आहिनि। गायूं खाईंदियूं आहिनि, पोइ उन ते वरी डाइजेशन लाइ प्रोसेस कंदियूं आहिनि, खाधो ॿाहिरि कढंदियूं आहिनि पेट मां, उनखे च्यू करे पोइ वरी खाईंदियूं आहिनि। 2 दफ़ा खाईंदियूं आहिनि गायूं। त तव्हां ईअं हर ॻाल्हि 2 दफ़ा कंदव त तव्हांजी हिकु बि इच्छा घटि न थींदी। पर ज्ञान असंग, ही जेको अहंकार आहे, ही शरीर मन बुद्धीअ सां लॻल आहे। हाणे ही परमात्मा असां चवंदा आहियूं न गॉड, त ही हिते झुकी वेंदो अहंकार, त पंहिंजो पाण हिननि टिनि सां असंग थी वेंदुसि। पोइ जेको बि कंदो, जेको बि खाईंदो पीअंदो ॾिसंदो, उनखे चइबो योग। पर जॾहिं जुड़ियल हूंदो अहंकार, मां थो कयां, उनखे चइबो भोग। त हिते ॿुधाए थो हू एक्सेल्स, योगी। तव्हां हर कमु जेको कंदो योग कयो, योग कर्म कयो, पोइ तव्हांखे बंधन निर्माण न थींदो, संग निर्माण न थींदो, तव्हां डिटैच्ड रहंदो। हाणे रिस्ट्रेनिंग सेंसेस, यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्य, हिन जो ईअं मतिलबु न आहे त असांखे इंद्रियनि खे डिनाय करणो आहे। तव्हांखे बुख लॻंदी त खाधो खाइणो आहे, न न मां त हाणे डिसाइड कयो आहे इंद्रियनि ते पूरो काबू रखंदुसि, खाधो ई न खाईंदुसि, मां अखियुनि सां कुझु बि न ॾिसंदुसि, बंदि करे वेही रहंदुसि। उहो रिस्ट्रेन न आहे, उहो मिथ्याचार आहे। पहिरियों मिथ्याचार ॿुधाई, ईअं नाहे करणो, ही ग़लति कमु आहे। अखियुनि जो धर्म आहे उहे ॾिसंदियूं, संसार में ॾिसंदियूं। कननि जो धर्म आहे उहे संसार मां आवाज़ ॿुधंदा, उन्हनि खे बि मिठा आवाज़ खपनि, इहो धर्म आहे उन्हनि जो।
तव्हां उन्हनि खे उन्हनि जो अधिकार सां वंचित न करे सघंदव, पर हुननि जी दिशा तव्हां मटाए सघंदव। जेके हाणे भोग में लॻा पिया आहिनि उन्हनि खे योग में लॻायो, खाधो उहो ई खाईंदव, भोग करे खाओ या योग करे खाओ, मुंहिंजी कमाई आहे इन करे खाओ या हुनजो प्रसाद आहे इन करे खाओ, इहो चॉइस तव्हांखे ॾिनल आहे। कर्मण्येव अधिकारस्ते, उहो तव्हांजो अधिकार आहे, चॉइस इज एंटायरली योर्स। त पहिरियों ॿुधाई मिथ्याचार केरु आहे, मिथ्याचारी केरु आहे, पोइ ॿुधाई हू विल एक्सेल। त असांखे इहो चॉइस करणो आहे, मिथ्याचारी थियणो आहे कि न संसार में असांखे कामयाब थियणो आहे। कामयाब थियणो आहे त असांखे इंद्रियनि ते काबू रखणो आहे, माना इंद्रियनि खे दमन करणो न आहे, इंद्रियनि जो दमन न आहे इहो। इंद्रियनि खे जीअं ॿारनि खे असां सेखारींदा आहियूं सुठियूं ॻाल्हियूं, संस्कार विझंदा आहियूं, तीअं मन ते इंद्रियनि ते संस्कार विझंदा आहिनि। धीरे 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 उन्हनि जी दिशा मटिबी आहे। भोग कर्म खां कढी करे योग कर्म में अखियूं खुलियूं रहंदियूं, कन खुला रहंदा, त्वचा पंहिंजो कमु करे सघंदी। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः। त नेमी कर्म तूं कंदो रहो ऐं अर्जुन कर्म न विसार, बिना कर्म ॾिस तूं पंहिंजे बदन जी बि लही ना संभाल। हाणे हिते कृष्ण भगवान थोरो लेवल पंहिंजी घटि कई आहे, छाकाणि अर्जुन अञा ताईं सम्झे नथो ॻाल्हि खे। त ही चए थो शरीर यात्रा बि, माना तुंहिंजो शरीर जेको आहे इहो बि वहिजी वेंदे। ॾिसो संसार में असां पहिरियों पैसो पदार्थ कमाईंदा आहियूं, छाजे वास्ते? इंद्रिय सुख वास्ते। असांखे मोबाइल खपे, असांखे वॾो घर खपे, फर्नीचर खपे, गाॾी खपे, छाजे वास्ते? ये खाली इंद्रियनि जो सामान तव्हां वठी सघंदव पैसे सां। पैसे सां तव्हां निंड न वठी सघंदव, पैसे सां शांती न वठी सघंदव, पैसे सां हैप्पीनेस न वठी सघंदव, पैसे सां इंद्रियनि जो सामान वठी सघंदव, माना इंद्रियनि जो सुख खपे, उनमें कुछ भी गलत ना आहे। तंहिंखां पोइ जॾहिं तव्हांखे इंद्रियनि जो सुख प्राप्त थी वियो, पोइ तव्हांजो मन पियो गड़बड़ कंदो, इच्छाऊं पियो वधाईंदो, पोइ उनखे दुख थींदा। माना इंद्रिय सुख त आहिनि, इन करे चवंदा आहिनि पैसे वारा वधीक दुखी थींदा आहिनि। इंद्रिय सुख आहिनि पर मन गड़बड़ थो करे, पोइ इन करे मन खे शांत कबो आहे। पोइ तव्हां ध्यानु कयो, तव्हां भॼन कीर्तन कयो, तव्हां सत्संग में वञो, तव्हां किताब पढ़ो, कुछ भी साधन तव्हां यूज़ करे सघो, पंहिंजे मन खे लॻाइणो आहे। जॾहिं मन सुठे कम में लॻंदो आहे त पंहिंजो पाण शांत थी वेंदो आहे। तंहिंखां पोइ असांखे बुद्धीअ खे वधारणो आहे, छाकाणि बुद्धि इहो इक्विपमेंट आहे जेको संसार ऐं संसार खां परे छा आहे इन जो भेद बुद्धि करे सघंदी, मन न करे सघंदो। मन इंद्रिय ऐं बुद्धीअ जो भेद करे सघंदो। इंद्रिय मन ऐं विषयनि जो भेद करे सघंदो, विषय ऐं मन जे विच में इंद्रिय में, ऐं मन जेको आहे इंद्रिय ऐं बुद्धीअ जे विच में आहे, ऐं बुद्धि जेका आहे मन ऐं जेको बुद्धीअ खां बि परे आहे। माना भगवत गीता सॼी पढ़ण खां पोइ बि उनजो ज्ञान न थींदो आहे, छाकाणि गीता जेको आहे बुद्धीअ जे लाइ खाधो आहे, इहो ज्ञान आहे, इहो ज्ञान भी संसारी आहे। जेको हिन संसार खां ही लौकिक आहे, हू पारलौकिक जंहिंखे चवंदा आहिनि, हू छा आहे, केरु आहे, कीअं आहे, ख़बर न आहे, इनखे बुद्धि भी न समझी सघंदी। पर बुद्धीअ जो ही आधार असांखे वठी करे बुद्धीअ खां मथे वञणो आहे। असां स्कूल वेंदा आहियूं छाजे करे?
स्कूल में ॿाहिरि निकिरूं, हाई स्कूल में वञूं, हाई स्कूल में छा कंदा आहियूं, हाई स्कूल मां ॿाहिरि निकिरूं माना कॉलेज वञूं, कॉलेज में वञी करे उतां ॿाहिरि निकिरूं त असां प्रोफेशन में वञूं, ईअं धीरे धीरे उन्नति थींदी असांजी। त इंद्रियनि जो सुख बि खपे, ईअं न आहे त तव्हांखे इंद्रियनि जो सुख न खपे, भले तव्हां योग मार्ग कयो, भोग मार्ग न कयो, पर तॾहिं बि इंद्रियूं त घुरंदियूं। पर तव्हां इंद्रियनि खे कीअं सेटिस्फाई करे सघंदव, या तव्हांजी इंद्रियूं ई वहिजी वयूं। सत्संग में अची वेठा हो, पर छा चई, मूंखे त कुझु ॿुधण ई नथो अचे, माना कन कम नथा कनि, कन बि इंद्रिया, 5 इंद्रियूं, आइज़, ईयर्स, नोज़, टंग एंड स्किन। कंहिंखे कैटरेक्ट थी वेंदो आहे जवानीअ में, कैटरेक्ट, पोइ जेके जवान आहिनि उनखे बुढ़ा नज़र ईंदा आहिनि, छाकाणि हिनजो मन बुढ़ो थी वियो। त्वचा कम न कंदी, खाधे में रस न ईंदुसि। अरे जंहिंजे लाइ तव्हां एॾी कोशिश कई, विषय तव्हां जमा कया, पर तव्हांजी इंद्रियूं ई साथ नथियूं ॾियनि, पोइ छा कंदा? तव्हां जाम पैसो कमायो, हिक छॾे 4 टीवियूं वरितियूं, पर नज़र ई नथो अचे कुझु, पोइ छा कंदव? थी चए तो तोखे इंद्रियनि जो सुख खपे, तॾहिं बि तूं कमु कर, शरीर खे विहारे न रख। डोंट डैमेज योर बॉडी, डोंट डैमेज योर सेंसेस, हिननि खे ताक़त ॾे पाण, उथ कमु कर। शरीर यात्रा पीछते न प्रसिद्धेत अकर्मणा, अकर्मणा माना निष्क्रियता, त कम ई न कंदो, कार्य ई न कंदो, बस वेही खावां, मूं वटि त जाम पैसो आहे, वेही खावां। जो इंद्रियूं कमु करणु बंदि करे छॾींदियूं, कोई वेही खाई न सघंदो, रोज उनखे कमाइणो पवंदो आहे। खाधो बि तव्हांखे एंजॉय करणो आहे त एक्सरसाइज ज़रूरी आहे, न त खाधे में मज़ो ई न ईंदो आहे। बुख न आहे, कीअं खाधे में मज़ो ईंदो? त पहिरियों बुख त हुजे न, त पोइ खाधे में मज़ो ईंदो। त तोखे इंद्रियनि जो सुख खपे, तॾहिं बि तोखे कमु करणो आहे, उथ खण गांडी, ही तुंहिंजा दुश्मन थी, भले तुंहिंजो गुरु आहे, हिन वक़्तु तुंहिंजो दुश्मन आहे, भले तूं हुनजे गोद में खेॾियो आहे पितामह जे, हिन वक़्तु हू तुंहिंजो दुश्मन आहे। बुराइयूं बि असां में ईअं ई हूंदियूं आहिनि, मां प्रतिज्ञा कई आहे, मां चयो न, बस ॻाल्हि ख़तम। तो प्रतिज्ञा कई सुठी ॻाल्हि आहे, पर प्रतिज्ञा जो घमंड, उहा बुरी ॻाल्हि आहे, उहा तव्हांखे खणी, इन करे हेॾो वॾो द्रोह, हेॾो वॾो भीष्म, आख़िर में छा मिलियो? इन करे अर्जुन पुछे थो, मां गुरूअ खे कीअं मारियां? कृष्ण भॻवान चए थो, ही गुरु न आहे, हिन वक़्तु ही तुंहिंजो दुश्मन थी। असां जूं बुरायूं असां जूं ई आहिनि, इन करे असांखे प्यारियूं लॻंदियूं आहिनि। असां जेके प्यारियूं थियूं लॻनि, उन्हनि खे कीअं मारींदासीं, उनजो कीअं ख़ात्मो कंदासीं? पर असांजो धर्म छा थो चए? इन करे गीता में जेको युद्ध आहे, इहो धर्म विरुद्ध अधर्म, इन जी लड़ाई आहे, ही काई कौरव पांडवनि जी लड़ाई न आहे। त धर्म छा थो चए, उनजो पालन कर। धर्म हाणे चए थो, तूं जे कम लाइ आयो आहे उहो कम पूरो कर, बस सिंपल। इहो तुंहिंजो ऑब्लिगेशन आहे, परफॉर्म ऑब्लिगेटरी ड्यूटी, नियतम कुरु कर्म त्वम। असांजो ऑब्लिगेशन आहे, असां जॾहिं संसार में आयासीं त असांखे खाइणो त पवंदो,
असांखे कपिड़ा पाइणा पवंदा। तव्हां सोचियो सुबुह जो उथी करे सनानु न पाणी न कयो, वार विखरियल आहिनि, कपिड़ा मेरा आहिनि, त ॿाहिरि घुमण वेंदव त कीअं ठीकु लॻंदो तव्हांखे? बदबू थी अचे शरीर मां। चवंदा माण्हू अचो 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 जी असांजे घर में चांहि पी। तव्हांखे प्रेज़ेंटेबल पर्सनैलिटी खणी करे ॿाहिरि वञिणो आहे। साफ़ सुथरा कपिड़ा हुजनि, भले सस्ता वारा हुजनि पर साफ़ सुथरा हुजनि। सनानु पाणी करे तव्हां पंहिंजे शरीर जो मैल, जेका गंदगी आहे, बदबू आहे, उहा कढणी पवंदी। केतिरा ई माण्हू ॾाढ़ी न कंदा आहिनि, वेंदा आहिनि, बीमार लॻंदा आहिनि। पोइ बीमार माण्हू खे कीअं वेलकम कजे? त इहो बि तव्हांजो धर्म आहे। नियतम कुरु कर्म त्वम, नियत कर्म ही। असां चङी तरह सां 3 वेला खाधो न खाईंदासीं तॾहिं बि बीमार लॻंदासीं। के माण्हू अॼुकल्ह वजन वधी वेंदो अथनि, हली चली न सघंदा आहिनि, पोइ छा कंदा आहिनि? खाधो बंदि कंदा आहिनि। खाधो बंदि कंदा आहिनि त सनरा थी वेंदा आहिनि, पर सनरा ईअं जीअं बीमार था लॻनि। तव्हांखे खाधो छॾणो न आहे, खाधो पाण खाइणो आहे। संसार में रहणो आहे त खाइणो आहे, पीअणो आहे, ॿुधणो आहे, ॾिसणो आहे, सभु करणो आहे, पर उनजो हिकु हिसाब आहे। त इहो तव्हांखे करणो पवंदो। रोज़ सनानु करणो पवंदो, कपिड़ा मटाइणा पवंदा, वार कटाइणा पवंदा, तव्हांजा नेल वधी वेंदा, उहे तव्हांखे कटणा पवंदा, रोज़ ब्रुश करणो पवंदो 3 दफ़ा खाधे खां पोइ। इहे तव्हांजो कर्म आहे, नियत कर्म आहे। तंहिंखां पोइ इन खां वधीक तव्हांजो कर्म आहे। उहो कहिड़ो आहे? त तव्हांजे पासे में केरु थो रहे, ॿुढा ॿुढी था रहनि, उन्हनि खां तव्हां वञी कॾहिं पुछो आहे, भई कीअं आहियो, ठीकु आहियो? पंहिंजो फोन नंबर ॾियो, तव्हांखे कॾहिं बि इमरजेंसी हुजे मूंखे कॉल कयो। तव्हांखे ख़बर पए हिकदमि कोई बीमार आहे, तव्हां छा कंदव? अब मुंहिंजो छा, मां पंहिंजे घर जो ॾिसंदुसि, हू पंहिंजो पाण ॾिसनि। न, हू बि तव्हांजो कर्म आहे, इहो बि नियत कर्म आहे। इहो तव्हां आयो जॾहिं संसार में त इहा कंडीशन हुई त तव्हां पाण खे त ठीकु रखंदव, पर पंहिंजो पाड़ो बि ठीकु रखंदव। पंहिंजे देश सां, पंहिंजे समाज सां, पंहिंजे धर्म सां प्यार कंदव। इहो सभु ॻाल्हियूं नियत कर्म आहिनि। त असांजी रोज़ जी जेका ड्यूटी आहे, तव्हांखे खाधो ठाहिणो आहे, माना ठाहिणो आहे। घर में 4 भाती आहिनि त 4 भातियुनि जो खाधो ठहंदो, इहो नियत कर्म आहे। तंहिंखां पोइ कंहिंखे कुझु ज़रूरत आहे, स्पेशल रिक्वायरमेंट आहे, ॿार चवंदा न मूंखे बर्थडे पार्टी करणी आहे, मुंहिंजा दोस्त ईंदा घर में, सुठो असांखे खाधो ठाहे ॾे, त उहो बि तव्हांखे ठाहे ॾियणो आहे। इहो बि तव्हांजो नियत कर्म आहे। इहो स्पेशल ड्यूटी न आहे, ही स्पेशल नियत कर्म माना स्पेशल न, ही तव्हांजी ऑब्लिगेशन आहे, ही तव्हांखे करणो ई करणो आहे। केतिरा माण्हू ईअं ई निकिरी वेंदा आहिनि, मुंहुं बि न साफ़ कंदा आहिनि, मुंहं मां बदबू ईंदी अथनि, शरीर मां बदबू। पोइ उनखे संसार में सभु चवंदा आहिनि तूं परे भॼ, तूं परे भॼ, असांजे भरिसां न अच, असांजे घर में न अच। उते जो उते उन ई ॾींहं ते उनखे सज़ा बि मिलंदी आहे। त नियतम कुरु कर्म त्वम, कर्म जायो या कर्मणः, माना अकर्म खां कर्म श्रेष्ठ आहे, कम न करण खां कर्म करण श्रेष्ठ वॾो आहे। ऐं यदि कर्म न कंदे त तुंहिंजा इंद्रिय ई तोखे साथ न ॾींदे। जंहिं इंद्रियनि जे सुख जे लाइ तूं कोशिश थो करें, उहे इंद्रिय पाण तयार न आहिनि, पोइ तूं कुझु बि कंदे छा फ़ाइदो? शरीर यात्रा पिचते। त हिन शरीर खे त असांखे हलाइणो आहे। ही शरीर आहे त सॼो संसार आहे, ही शरीर न आहे त संसार कोन्हे। शरीर असांजो संसार जो हिकिड़ो हिस्सो आहे, असां गंढियल आहियूं।
जॾहिं वण असांखे ऑक्सीजन ॾींदा त असां जी सघंदासीं। तव्हां सभु वण कटे छॾियो, सभु इंसान ख़तम थी वेंदा। चवंदा आहिनि हिकु मधुमक्खी तव्हां कढी छॾियो, हिकु मधुमक्खी 4 सालनि में सभु इंसान ख़तम थी वेंदा धरतीअ तां। एतिरो असां जुड़ियल आहियूं हिक ॿिए सां। त असां ईअं न चई सघंदासीं असांजो छा, इहो स्वार्थ थी वियो, इहो मिथ्याचार थी वियो, इहो ढोंग थी वियो। पर घटि में घटि पंहिंजे इंद्रियनि जो त तव्हां सुख वठो। ठीकु आहे तव्हां सत्संग न कयो, छॾे ॾियो सत्संग, छॾे ॾियो सुठो कमु, नो प्रॉब्लम, पर इंद्रियनि जो त सुख वठो। उहो बि न वठंदव पर संसार में तव्हां कयो ई छा? इन करे इंद्रियनि खे बचाए रखो। ऐं इंद्रियनि खे बचाइण जो तरीक़ो आहे इंद्रियनि खे कम में लॻायो। अखियुनि जा बि योगा थींदा आहिनि, कन जा बि योगा थींदा आहिनि। ईअं ईअं कन पकड़े हेठि वेंदा आहिनि न, ॿारनि खे सजा ॾींदा आहिनि स्कूल में, उन जा बि योगा थींदा आहिनि। के जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, अमेरिका, यूरोप, 40 साल थी विया, चवंदा आहिनि सभु ख़तमु, असांखे हाणे मज़ो ई न ईंदो आहे, असांजो शरीर साथ ई न। 40 साल भरी जवानीअ में, उमिरि त उन्हनि जी 80 साल आहे, 100 साल, 100 साल जीअंदा बि आहिनि, पर पोइ ॿिया साल ईअं ई मिड़ई जीअं तीअं जीअंदा आहिनि, पैसे जे आधार ते। ॾेखाव ख़ाली हूंदो आहे, बाक़ी अंदरूनी सुख उनखे चैन न हूंदो आहे, छाकाणि उन्हनि जा इंद्रिय बि साथ नथा ॾियनि। इंद्रिय साथ नथा ॾियनि, मन साथ नथो ॾे, बुद्धि साथ नथी ॾे, पर जीअं तीअं दवाउनि जे जोर ते हलनि था। इन करे जेतिरियूं दवाऊं इंडिया में खाईंदा आहिनि, उन खां 20 दफ़ा वधीक दवाऊं अमेरिकन्स खाईंदा आहिनि। ईअं बुक भरे, असां हिकु गोली खाईंदासीं, उहो बुक भरे खाईंदा आहिनि रोशनीअ। दवाउनि जे जोर ते था हलनि, सभई न, के त घटि में घटि इंद्रिय त संभाले रखो। इंद्रियनि जो बि सुख न आहे, मन जो बि सुख न आहे, आत्मा जो बि सुख न आहे, बाक़ी तव्हांजो पोइ संसार में अचणु अजायो आहे। त हिते कृष्ण भॻवानु चए थो त शरीर यात्रा बि तुंहिंजी न हलंदी, तूं कमु न कंदे त। घटि में घटि पंहिंजे शरीर जे लाइ तूं कमु कर। ही केरु थो ॻाल्हाए कंहिंसां? ही असांजी आत्मा असां सां थी ॻाल्हाए। ही ॿिए जे लाइ न आहे, ही अर्जुन जे लाइ न आहे। अर्जुन माध्यम आहे, पर ज्ञान असांखे ॾिनो अथई। असांजी आत्मा कृष्ण भॻवान ऐं असां अर्जुन आहियूं। असां कुझु ग़लति कंदासीं त असांजी आत्मा असांखे ॿुधाईंदी, ही तूं ग़लति थो करे। हा, पोइ असां ॿुधंदासीं, उन जे राह ते हलंदासीं त फ़ाइदो थींदो। असां चवंदासीं आत्मा खे तूं चुप करे वेह, हू चुप करे वेहंदी, हू हिकु दफ़ो ई ॻाल्हाईंदी आहे। बार बार कृष्ण भॻवानु हिकु दफ़ो ई ख़ाली गीता ॿुधाई। अर्जुन पोइ वरी पुछियुसि, भॻवान तो त मूंखे ॿुधाई हुई गीता, वरी ॿुधाए। चई हिकु दफ़ो ॿुधाईंदो आहियां बस, ॿिए दफ़े न। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचरः। This world is bound by action other than those performed for the sake of yajna. O Kaunteya, perform action for that sake, free from attachment. पर सचो कर्म निष्काम्य आहे, यज्ञ ईश्वर खे अर्पण। बिना यज्ञ ॿिया कर्म आहिनि सकामी, विझन मंझि बंधन। हाणे हिकु कर्म तव्हांखे बंधन में फसाईंदो,
हिकु कर्म तव्हांखे बंधन मां मुक्त कंदो। कर्म उहो ई हूंदो आहे, तव्हांजी भावना अलॻि हूंदी आहे। तव्हां वेठे वेठे खाली सोचींदव अॼु मां आइस्क्रीम खाईंदुसि, मूंखे आइस्क्रीम जाम वणंदी आहे, खाली सोचींदव, तव्हां बंधन में फसी पियो। सोचण सां उहा इच्छा थींदी, इच्छा थींदी त तव्हां इच्छा पूर्ण करण वास्ते गाॾी कढंदव, उन पार्लर में वेंदव, उते तव्हांखे ख़बर पवंदी पार्लर बंदि आहे कोरोना जे करे। तव्हां ॿिए पार्लर में वेंदव, तव्हांखे ख़बर पवंदी कोरोना जे करे उहो बि बंदि आहे, पोइ तव्हांखे गुस्सो ईंदो। तव्हांखे गुस्सो छो आयो? कोई वजह? कुछ भी वजह कोन्हे। तव्हां खाली सोचो, ही आइस्क्रीम त हिकु नंढी ॻाल्हि आहे, पर माण्हू वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं सोचींदा आहिनि, प्लानिंग कंदा आहिनि वॾा वॾा, पोइ पूरा न थींदा आहिनि, पोइ उन्हनि खे गुस्सो ईंदो आहे। खाली वीचार सां इंसान बंधन में फासी पियो। पर तव्हांखे कर्म त करणो आहे, कर्म करणो आहे अहिड़े हिसाब सां जंहिंमें बंधन न हुजे। आइस्क्रीम भले खाओ, पर आइस्क्रीम जी इच्छा न, इच्छा माना बंधन। पोइ बंधन माना तव्हां वधी न सघंदव, ही हथु हाणे फ्री आहे, हेठि मथे वञी थो सघे, जॾहिं बंधन में फासी पवंदो ॿिए जे, पोइ हेठि मथे न वञी सघंदो। ॼण त असांखे कंहिं ॿधी छॾियो आहे, कंहिं ॿधियो आहे, असां पंहिंजे वीचारनि सां पाण खे ॿधी रखियो आहे, इहो बंधन। पर हिन बंधन मां तव्हांखे मुक्ति बि पाइणी आहे, हिकिड़ी ॻाल्हि, ॿियो वरी बंधन तयारु न थिए, इहा बि योजना ठाहिणी आहे। त इन जे करे कृष्ण भॻवान हाणे नई ॻाल्हि थो ॿुधाए, नई माना नई न आहे, आहे पुराणी, पर नए नमूने सां थो ॿुधे। चए थो यज्ञार्थात कर्मणो, कर्म करणो आहे। कीअं करणो आहे? ॼण त मां यज्ञ थो कयां। हाणे यज्ञ तव्हां ॾिठो आहे, कुंड ठाहींदा आहिनि, उन में लकड़ियूं सारींदा आहिनि, घी विझंदा आहिनि, इहो रिचुअल आहे। पहिरें पहिरें ज़माने में ऋषि मुनि हिमालय में रहंदा हुया, उते उन्हनि जा आश्रम हुया, वॾा वॾा आश्रम हुया, ऐं चपे चपे ते आश्रम हुया। हिन पहाड़ ते आश्रम आहे, ॿिए पहाड़ ते आश्रम आहे, टे पहाड़ ते आश्रम आहे, आश्रम ई आश्रम हुया। ऐं ॿार पोइ जेका प्लेन लैंड हूंदी आहे, उतां उन जंगल मां वञी आश्रम में एडमिशन वठंदा हुया, गुरूअ जे शरण में वेंदा हुया। पर उते थधि जाम हुई। हाणे थधि मां बचाव कीअं कनि? जानवर जी खल बि पाईंदा तॾहिं बि थधि लॻंदी आहे, त इन करे छा कंदा, लकड़ियूं उन्हनि वटि जाम हूंदियूं हुयूं, छाकाणि हेठि सभु जंगल हुया, त लकड़ियूं जमा करे रखंदा हुया, पोइ लकड़ियूं जलाईंदा हुया। पोइ इहे लकड़ियूं 24 कलाक पई जलंदी, पोइ बाहि ईंदी, उन मां असांखे हीट मिलंदी, गर्मी मिलंदी। गर्मी मिलंदी त सत्संग ॿुधी सघंदासीं, गर्मी न मिलंदी, थधि लॻंदी त सत्संग कीअं ॿुधी सघंदासीं? पोइ गुरूअ हिकु दफ़ो सोचियो, अरे ही त जेको मां सेखारियां थो, जेको वेदनि जी सिख्या आहे, उहा त हिन यज्ञ में आहे, हिन कुंड में आहे, हिन बाहि में आहे। पोइ छा कंदा हुया, सभु ॿार मिलाए लकड़ियूं खणी ईंदा, के वधीक खणी ईंदा, के घटि खणी ईंदा, पर सभु लकड़ियूं हिकु जॻह ते जमा थींदियूं, उनखे न ॻणींदा हुया, तो घणियूं आंदियूं, तो घणी न ॻणींदा हुया, सभु जमा कंदा। पोइ अनाज वधीक थींदा हुया, अनाज खणी ईंदा हुया, के घटि खणी ईंदो हुयो, के वधीक खणी ईंदो हुयो, पर उहे ॻणींदा न हुया, सभु हिकु जॻह ते मिक्स करे रखंदा हुया। पोइ उन ज़माने में घी हूंदो हुयो जाम, ऐं बाहि जे लाइ कुझु त खपे, अॼुकल्ह त पेट्रोल डीज़ल मिलंदो आहे, उन टाइम ते उहो न हुयो, घी मिलंदो हुयो। पोइ घी बि खणी ईंदा, के घटि खणी ईंदा, के वधीक खणी ईंदा, पर सभु हिकु वॾे बर्तन में जमा कंदा हुया। केरु छा खणी आयो, हिन जो हिसाब
न रखंदा हुया। पोइ जॾहिं यज्ञ थींदो, माना बाहि त असांखे 24 कलाक खपे, न त थधि में बर्फ़ थी पए, थधि में कीअं रहे माण्हू। उन टाइम ते कपिड़ा न हुया जेके अॼुकल्ह मिलंदा आहिनि, अहिड़ा कपिड़ा न हुया, त पंहिंजे बचाव जे वास्ते बाहि हूंदी आहिनि, ऐं बाहि लॻाइण बि वॾो कमु हुयो। उन टाइम ते माचिस ऐं लाइटर कोन हुया, त इन करे हिकु दफ़ो बाहि लॻी वई, माना इनखे कंटिन्यूअस रखिणो आहे। पोइ हर स्टूडेंट जेके बि ईंदा हुया आश्रम में, सभिनी थोड़ी थोड़ी लकड़ियूं हुन में विझंदा हुया। हाणे मुंहिंजो चांस आयो, मां विझी हली वियुसि, ॿिए जो चांस आयो, उहो विझी हली, जीअण त बाहि ॿरंदी रहे। इनखे चवंदा आहिनि यज्ञ। पर हिन यज्ञ में ॾाढी वॾी सिख्या आहे। असां जेको बि कमु कयूं था संसार में, इहो हिकु वॾो यज्ञ आहे। असां खाधो बि खाऊं था, इहो बि हिकिड़ो वॾो यज्ञ आहे। छाजे करे था खाऊं? भोग करे खाईंदव त उहो यज्ञ न आहे, योग करे खाईंदव त उहो यज्ञ आहे। छाकाणि हिन शरीर खे संभाले रखिणो आहे। यदि ही शरीर हूंदो तॾहिं तव्हांजो मिलन, तव्हांजी आत्मा जो मिलन परमात्मा सां थी सघंदो। ही शरीर न हूंदो त न थी सघंदो। इन करे विष्णु भगवान शेषनाग ते वेठल आहे। राम आहे त लक्ष्मण आहे, कृष्ण आहे त बलराम आहे। कृष्ण त ईअं ई बि आहे, बलराम हुजे न हुजे, कृष्ण भगवान त आहे ई आहे, विष्णु भगवान त आहे ई आहे, शेषनाग हुजे या न हुजे। राम खे लक्ष्मण जी ज़रूरत न हुई, लक्ष्मण खे राम जी ज़रूरत हुई। त ही ख़ाली हिकु असांजो इंसान जी देह जेका आहे, इन में ही ख़ाली असांखे मोक्ष प्राप्त थी सघंदो, ॿिए कंहिं देह में न थी सघंदो। त ही असांखे शरीर मिलियो आहे हिकु मक़सद वास्ते मिलियो आहे। तव्हां भले इंद्रियनि जा भोग वठो, मन जा बि भोग वठो, भले वठो, पर पंहिंजो असांजो जेको हिन मनुष्य जन्म वठण जो मक़सद आहे, उनखे असां विसारे छॾियो त असांजो जीवन व्यर्थ आहे। ऐं ही जीवन अमूल्य आहे, ही शरीर ॾाढो अमूल्य आहे। हिन शरीर जे हूंदे ही असां परमात्मा जो मिलन थी सघंदो, न त न थी सघंदो। त हिन शरीर खे बचाए रखिणो आहे, इन करे खाधो खाइणो आहे। मूंखे वणंदो आहे इन करे न, असांखे ग़लति सलत शयूं बि वणंदियूं आहिनि, वणंदो इन करे न कबो आहे कमु। असांजो कर्तव्य आहे, नियतम कर्म कुरुत्वम। असां कुझु त ड्यूटी खणी आया आहियूं। त खाधो बि यज्ञ आहे। असां घर में खाधो ठाहियूं था, उहो बि यज्ञ आहे। तव्हां छाजे लाइ था ठाहियो? मूंखे कुझु मिलंदो, इन करे तव्हां खाधो ठाहींदव। कोई उनजो मुबदलो ॾींदो न, ही तव्हांजो कर्तव्य आहे, तव्हां कयो था, इन करे ही यज्ञ आहे। जॾहिं यज्ञ में असां आहुति ॾींदा आहियूं त चवंदा आहियूं स्वाहा। स्वाहा जो मतिलबु हाणे हीअ आहुति वई, हिनखे मां वापसि न कढी सघंदुसि। मां लकड़ी बाहि में विधी, लकड़ी सड़ी वई, मां वरी लकड़ी ॿाहिरि न कढी सघंदुसि, स्वाहा थी वई। त मां पंहिंजो कमु कयो, स्वाहा, मूंखे उहो वापसि न खपे। मुंहिंजी कोई तारीफ़ करे या मुंहिंजी कोई निंदा करे, हुन सां मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो। मां पंहिंजो कमु कयो। जॾहिं इहा भावना हूंदी त उनखे चइबो यज्ञ कर्म। असां ऑफिसिस में वेंदा आहियूं, के मज़दूर हूंदा आहिनि, के क्लार्क्स हूंदा आहिनि, के ऑफिसर्स हूंदा आहिनि, के मैनेजर्स हूंदा आहिनि, के वॾे उहिदे ते डायरेक्टर्स हूंदा आहिनि। सभिनी जो कमु अलॻि अलॻि आहे, पर सभु मिलाए कमु कंदा त उहा संस्था, उहा कंपनी वधंदी। कोई चवंदो मां छो कयां,
मां त वॾो माण्हू आहियां, मां त पढ़ियल गुड़ियल आहियां, हेॾियूं डिग्रियूं आहिनि मूं वटि, मां कमु न कंदुसि। सॼी सिस्टम ख़राब थी पवंदी। तव्हां ऑर्केस्ट्रा में वेंदव, के ड्रम वॼाईंदा आहिनि, के गिटार वॼाईंदा आहिनि, के पेटी वॼाईंदा आहिनि, के बांसुरी वॼाईंदा आहिनि, सभु मिलाए करे वॼाईंदा त उहा मेलोडी असां एंजॉय करे सघंदासीं। यदि कोई चए मां तव्हां सां गॾु न आहियां, मां अलॻि धुन वॼाईंदुसि, त छा थींदो? मुंहिंजो ड्रम आहे, मां जीअं खपे तीअं वॼाईंदुसि, त उहो स्वार्थ कर्म आहे। हिन में हुनजो स्वार्थ आहे। हिते हुनखे भॻवान चए थो यज्ञ कर्म, माना निस्वार्थ कर्म। तव्हां पंहिंजो कमु कयो, ख़तम। अॻिते कुझु बि पुछणो न आहे, हिन जो छा थियो, मूंखे छा मिलंदो, फल आहे की न आहे, कुझु न। तव्हांजो कमु आहे अंबनि जो पेड़ लॻाइण, बसि। मूंखे अंब कॾहिं मिलंदा, कीअं मिलंदा, कहिड़े नमूने जा मिलंदा, उहो तव्हांजे हथ में आहे ई कोन। पर माण्हू पेड़ लॻाईंदा कंडनि वारा, चवंदा मूंखे अंब मिलनि। इहे न थी सघंदो। तव्हां स्वार्थ कमु कंदव ऐं चवंदो मूंखे हुनजो फ़ाइदो थिए, न थींदो। यज्ञ कर्म कयो, बसि कर्म कयो, ख़तम ॻाल्हि। मां आयुसि, ही मूंखे कमु मिलियो आहे, ही मां कमु पूरो कयो, ख़तम। हुनखे तव्हां सुठो चओ, बुरो चओ, उहो तव्हांजे मथां। त यज्ञ जी वॾी व्याख्या आहे। यज्ञ खे सम्झण में असांखे कलाक लॻी वेंदो। पर कुंड माना असां जंहिं क्षेत्र में कमु था कयूं। इंजीनियर जो कमु कंदो, डॉक्टर जो कमु कंदो, हाउस वाइफ जो कमु कंदी। हर कंहिंजो कमु फिक्स्ड आहे। उहो थी वियो कुंड। इन में असांखे कार्य करणो आहे। कीअं करणो आहे? आहुति जीअं ॾींदा आहियूं, स्वाहा, मां हे कमु मुंहिंजो आहे, ही मां कमु करे छॾियो। ॿियो चवंदो ही मुंहिंजो कमु आहे, ही मां कमु करे छॾियो। टियों चवंदो ही मुंहिंजो कमु आहे, ही मां करे छॾियो। इन करे यज्ञ अकेले में न थींदो आहे, यज्ञ सभिनी मिलाए करे थींदो आहे। सभु यजमान महिमान उन में थोरी थोरी आहुति विझंदा आहिनि। यजमान बि थींदो आहे मुख्य, पर महिमान सभिनी मिलाए करे कमु कंदा आहिनि। त सभिनी मिलाए करे जॾहिं निष्काम कर्म थींदो, उनखे चइबो यज्ञ कर्म। वरी ॿिए सत्संग में असां थोरो यज्ञ कर्म खे अञा सम्झंदासीं, पोइ सम्झंदासीं त भई मुक्त संग समाचार जो मतिलबु छा आहे। अॼु जे लाइ एतिरो काफ़ी।